कुछ चीज भला घणा हुजे गर्मी जो दुश्मन हिकिड़ो न मूंखां 5-5 8-8 बोतलूं खणी ईंदे बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजांइ हज़ारों लखां रुपया ख़र्च कयो आहे जेके चवनि था असांजी अंदर जी गर्मी न वई आहे बाबा एतिरो मुंहिंजो लफ़्ज़ ॿुध ही 2 चमचा अधु गिलास पाणीअ में हिनमहिल पीउ बाए काबे उस ते घुम जेकर तोखे गर्मी थिए त पोइ चइजांइ साईं बुखारी तूं हकी बि न आई बाबा मुंहिंजो लफ़्ज़ ॿुधो अचो 2 चमचा इते शरबत जा पीओ इते जो इते गर्मी ख़तमु इते जो इते सीने जी जलन ख़तमु इते जो इते तुंहिंजा हथ पेर ठरी पवनि तो गर्मीअ जो दुश्मन छो आहे बाबा साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिन शरबत जो नालो गर्मीअ जो दुश्मन हिनजे करे आहे